कमदार ढोलना दे तो खबर है गोठ में तो सब खैर लगो पियो आ ना। हाँ सही गोठ में सब खैर लगो पियो आ पर यो वल्लू वारो छोरो जो आहे न आखू यो मेरे थोड़ी टर टर करे छो पियो बाबा। कमदार ढोलना पोइ तो इन अक्कूअ जे दिमाग मां भोरी कढण में देर छो कई आहे? हाँ साईं तव्हां को फिक्र ही न कयो बाबा साईं मां पाण वारे पालतू पालियल जेको खानो आहे न इन्हीं के चई छॾियो आहे इहो सनड़ी टुंडड़ी पाए छॾींदुसि बाबा तूं को फिक्र ही न कर पर जेकॾहिं तोड़े दां खणी अचे न तो मिड़ई दिलासड़ो ॾेई छॾिजांइ बाबा। ठीकु आहे कमदार ढोलना जेकॾहिं मूं वटि आयो न तो मां अहिड़ो दबड़ाहट कढंदोमांसि जो हुन जूं 7 पीढ़ियूं यादि रखंदियूं। हा ठीकु आहे साईं पोइ पंहिंजी अला तवार वञा ॻोठ जो कमकार अधूरो छॾे आयो आहियां वञी को सार संभाल लहां छा वापरियो छा वयो। ठीकु आहे अला तौर ठीकु आहे अला तवार बाबा पर ॿुध ॻोठ जो हाल अहवाल ॾींदो रहिजांइ बाबा। हाज़ुर साईं हाज़ुर तोखे हर हवाल मिलंदो बाबा। ठीकु आहे अला तौर। सर भला कमदार खाने के साथ गोए रखिया छा वठी अला तौर करे भगवा। अरे हेरे तू भला अन्न ॾेई पढ़ियो आ या धन ॾेई पढ़ियो आ? हाँ या सॼो ॾींहुं गिट मिट अंग्रेजी पढ़ी पंहिंजी असलियत ई विसारे छॾी अथई। अरे ॾींहुं राति या कुट नाट कुट इवनिंग अरे न दुआ न सलाम ये ॾींहुं राति असुल कुटा लगी पई अथई। अस्सलाम वालेकुम मामा। वालेकुम सलाम। तू वरी केड़ी महिल आयो आ? ओ बा मां कमदार सां आयो आ बा। ओ अम्मा चयो तो वञी अधे जी खेरत लई आ तां जे लाइ माखियूं मखण सब कुछ अम्मा मुके आन उहे खणी आयो आ। ठीक है पर हिते का माखी मखण ऐं साग पलीअ जी का खोट हुई छा? हाँ पैसे सां त हिते हर शइ मिली थी वञे बा। सर तव्हां त वॾा भागन वारा आहियो जो भेनरुनि न्याणियुनि जो एॾो प्यार ऐं पाबो तव्हां त नसीब वारनि खे मिलंदो आहे। उहो ॿुधो नथव त माउ जे क़दमनि हेठां जन्नत हूंदी आहे ऐं भेनरूं जेको आहे न जन्नत जूं हवाऊं हूंदियूं आहिनि। पर सावण तू कॾहिं वेंदे? ओ बा मां मामा वापसि कोन वेंदुसि आयो आ न बा त चवां थो त शहर ॿहर घुमां सो पुफाट खे इजाज़त ॾियो त मां हिन सां गॾु शहर घुमी अचां। अब अलाह जन्नत नसीब करे सलाह न करेसि नानो मरिया त हमेशा सच चवंदो त शहर जी हवा असुल माण्हूअ जो दिमाग़ ई ख़राब थी करे छॾे। सो तू भली शहर घुमण वञे त भली वञ। हाँ बाबा मां भी सावण सां गॾु शहर घुमी अचां घर में वेही बोर थी पई आहियां। न पुट न मूंखे तो सां ज़रूरी कुछ ॻाल्हाइणो आहे। सावण तू भली वञ ऐं आ सेक्रेटरी तू भी अंदर हल। ठीक आहे बा। पुट रुखसार तू जवान जमान थी वई आहे तोखे ये सावण सां बेजाब थी खिलण ॻाल्हाइण घुमण फिरण मूंखे सुठो नथो लगे। पर बाबा सावण मुंहिंजो पुफाट आहे ऐं तव्हां जी सगी भेण जो पुट आहे। तॾहिं त मां नथो चाहियां न मां पंहिंजी भेण भागुल ऐं उन जे मुड़स जी उर्फत खे चङी तरह ॼाणिया ऐं सम्झां थो। हुननि इहो ॾिठो त सावण जॾहिं मिल्कियत असांखे नथो ॾे त इन्हनि वरी संग छिकाइण वारो रस्तो अख़्तियार कयो। पर बाबा सावण आहे मां नंढपण जा साथी आहियूं ऐं ॿियो त मां हुन जे नाम बि थियल आहियां। अब अलाह जन्नत नसीब करे सलाह न करे नानो मरिया त हमेशा सच चवंदो त ये रिश्ता नाता सब मतलबी हूंदा आहिनि।
पर तू अञा ॿार आहे पुट जॾहिं वक़्तु आयो त पाण ई सम्झी वेंदी हाणे तूं अंदरि हल हल शाबाश अरे मनु दे त ख़बर तोखे त का शहर जी हवा नाहे लगी ना अब अल्लाह जन्नत नसीब करे अलाए न करे तव्हांजो नानो मरिया चवंदो भला उहो को वण आहे जंहिंखे हवा न लोॾियो हुजे अलाए माना हिन जो मतिलबु त तूं चओ बि हाणे मन वधी वियो आहे न बा अल्लाह जन्नत नसीब करेसि अलाए न करेसि तव्हांजो नानो मरिया आहे त असांखे पाठक पंहिंजी बरज़बानी यादि करायो त सबर सोटो साण गॾो गोही न करे असांखे भला खल पुटी थोरे ॾाढणी आहे जो मस्तियूं कंदासीं अलाए मतां पर ॿुध कीअं आयो आहे अब ॿाहिरां को अकबर आयो आहे अकबर इहो केरु आहे अकबर अब आयो वली मोहम्मद वारो पुटु अकबर वली मोहम्मद वारो पुटु अकबर अरे ये कहिड़े वेड़े जा चङा मुड़ुस आहिनि अब वेड़े वेड़े जा चङा मुड़ुस कोन्हनि के हा बाक़ी तव्हांजो कुड़मी कोन्हे इहो अकू अकू वलू वारो अकू वलू अरे निभागा ये चओ न अकू वलू वारो पर वरी तूं अकबर वली मोहम्मद अरे मां मुरली पुटु वरी फतेह खान हाणे वञ वञी मोकिलेसि ऐं ॿुध सेक्रेटरीअ खे बि मोकिलिजांइ हा वञ शाबाश सलाम बाबा डेरा साईं अरे अकू मां ॿुधो आहे त तुंहिंजो पेट वियो आहे भरिजी ऐं तुंहिंजो दिमाग़ सतें आसमान सां थो पियो ॻाल्हियूं करे हा असां ग़रीब हारे नारियुनि जी जाइ त तव्हां वॾे धणियुनि जे पेरनि में आहे आसमान असां ग़रीबनि जी पहुच में किथे आहे साईं अरे त छा मूं वारो कमदार कूड़ थो हणे हा साईं मां त रुॻो इहो अर्ज़ु कयो त मुंहिंजी भेण जे विहांव ते कुझु मोहलत ॾियो अरे असां तुंहिंजी भेण जो ठीको थोरो ई कयो आहे असांखे पंहिंजा पैसा ॾे न त मां तुंहिंजी भेण ई खणाए छॾींदुसि अरे मां चवां थो आवाज़ झको करे ॻाल्हाए आवाज़ झको करे ॻाल्हाए हिकु लोह जे टुकर खे बि साढे घुमाए था धकण पवनि त हू फरे जी कुहाड़ी छॾे शकिल तयारु कंदो आहे मां त वरी बि इंसान जो बचिड़ो आहियां आख़िर केसी तो तव्हांजा ज़ुल्म बर्दाश्त कंदासीं अरे तूं टके जो हारी थी करे मूंसां तो सीनो साईं अरे तूं जूं 7 पीढ़ियूं असांजे वॾड़नि जा पेर चटींदियूं आयूं आहिनि मां उन सिंधु दरिया जो पाणी पीअंदड़ आहियां जेको ठापुर में हूंदो आहे त चारों तरफ़ हरियाली ऐं सर सादा करे छॾींदो आहे ऐं जॾहिं चाड़ ते चढ़ंदो आहे त चारों तरफ़ बोध ऐं तबाही ऐं बर्बादी मचाए छॾींदो आहे अल्लाह जन्नत नसीब करे सलाह न करेसि नानो मरिया त हमेशा सच चवंदो जॾहिं कुत्तो छितो थिए न त उनखे ज़हर ॾेई मारे छॾिजे हा ज़हर ॾेई मारे छॾी आहे त सुठो ई पर गार न ॾियां छो त असां सिंधी एतिरा गैरतमंद आहियूं जो तुंहिंजा ॾिनल अज़ियत नारा मौत त 100 भेरा बर्दाश्त करे वेंदासीं पर गार न वॾेरा गार न अरे तूं आहे छा मां पंहिंजी गैरत ते सिर ॾींदुसि ऐं जे ज़रूरत पई त तुंहिंजो सिर वठींदुसि अरे हाणे हल त लाया न पादर ऐं कयां न बुचड़ो घणी टर शुरू कई ड्राइ पहिरे तो वॾेरा हितां त तुंहिंजे चवण ते मां निकिरी वञा थो पर ॻोठ मां मरण खां सवाइ कोन निकिरंदो साईं पर हिकिड़ी ॻाल्हि यादि कर जेको बि ॻोठ मां कढण जी कंदो तुंहिंजो लाश ज़रूरु निकिरंदो तूं ॻोठ त पहुची रेखार हा हलियो आहे मूंसां सीनो साइण सरे तोखे कहिड़ी ख़बर आहे त तूं वासिंग नांग सां वेर विधो आहे सरद तव्हां ॿिन्ही खे ॾिसी मूंखे साईं ज़ुल्फ़कार ऐं अशरफ उदासी जी यादि ताज़ी थी अलाह कसम
अरे अलाह जन्नत नसीब करे सलाह न करेस नानो मरिया तो हमेशा सच चवंदो त दुश्मन के असुल एड़ो सोगो कजे जो साओ ही न खणे आ पर तोखे ख़बर ना है असां वडेरनि जा असुल वाठा त पुलिस वारा हूंदा आहिनि हा त छा पंहिंजे वाठनि खां माराईंदो उन्हनि खे अरे अल्लाह जन्नत नसीब करे सलाह न करेस नानो मरिया तो सफ़ा सच चवंदो पुलिस वारा ऐं वडेरा हिक ॿिए जूं मुश्किलियूं हल न कंदा त पोइ उन्हनि जो जीअण ई जंजाल थी वेंदो हाँ सूबेदार कोड़ा खाना वडेरा छा हाल हवाला सूबेदार कोड़ा यो छोरो अकू वलू वारो फर जीअं ई बस मां लहे न त पेर ज़मीन ते न पहुंस अकू हा कहिड़े अकू जी ॻाल्हि थो करे वडेरा यो अकू वलू वारो फर बसि रुगो हिते लहण ॾियसि तो त मुंहिंजी मुश्किल आसान करे छॾी हूअं बि एस पी साहिबु चए पियो जेको न उहो छोकिरी होॾे जेका मारियूं एस पी साहिबु चए पियो त हाणे कंहिंजे न कंहिंजे मथां इहो खून तो त मुंहिंजो मुश्किल आसान करे छॾी हा बख़्तावर हा हा उन जो लाश बि खूह मां कढाए इन जे मथां हणाए छॾ अकूअ जे असल हिक खां 6 केस थो हणाए छॾियांसि तूं गिणती न कर हा चङो पोइ हाणे पंहिंजी यारो यारी ते कयूं था पर ईद न कराई अरे तूं परेशान न थी सूबेदार ठीकु आहे जाथे तुंहिंजी ये मसला हल मां न कंदुसि ॿियो केरु कंदो ठीकु आहे अब तव्हांजे आसिरे त हलूं था वडेरा ऐं पुलिस त हिकु लॻाए पिया न मुंहिंजा बाबा ठीक है यारो ओके सर इहो एॾो ज़ालिम केरु आहे जेको तव्हां सां ॾाढो आहे ज़ुल्म थो करे अरे अल्लाह जन्नत नसीब करे सलाह न करेस नानो मरिया तो हमेशा सच चवंदो अरे दुश्मन के असुल एड़ो सोगो कजे जो असुल हू साओ ही न खणे हा जेकॾहिं तव्हांजो नानो मरिया त तव्हांखे एॾे ज़ुल्म ऐं ॾाढ जूं पटियूं पढ़ाईंदो त जन्नत त छा पर जन्नत जी ख़ुशबू ई न सिंघंदो अरे हेॾे इहा पुण छाते लाथी अथई हा हलो हली मूंखे अंदरि ज़मीन जो हिसाब किताब सिधो करे ॾे हलो जी सर जी हल 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 यार मनु अॼु तक सूरन जी ॻाल्हि करे अरे सूरन जो नालो वठी मुंहिंजा सुतल सूर जगाए छॾे अरे छुटल फट उडेरे छॾे रे ज़ालिम हा मना तूं सफ़ा सूरन जो सड़ियल असुल मिठल गचल वांगुरु वढियल टुकियल कपियल हंधा हंधा चिचरियल आहियां अबा हंधा हंधा चिचरियल आहियां कुझु सूरत हले यार ईअं न कर त पोइ ॿुध पर साल मासी खाना जी धीअ जन्नत सां मिलण वियुसि हा पोइ 29 जी राति हुजे हर तरफ़ ऊंदे ऊंदे गुग असुली हथ न ॾिसे हथ खे जीअं ई लोढ़ो टपी अॻिते कदम वधाए थेड़ खाई वञी बूथ पर किरम हा पोइ पर किरम कहे नाज़ुक नाज़ुक नरम नरम गरम गरम पछम जहिड़े जिस्म ते मां सम्झो त पक पंहिंजी मंज़िल ते पहुतो आहियां हा पोइ जीअं जो भाकुर जी भेकड़ियो मांस त अजीब ग़रीब आवाज़ कढियाई मां सोचियो शायदि निट जे खेपनि में आहे जीअं ई जो चुमी वठण जी कोशिशि कई मांसि त दून बर्फ़ वांगुरु थधो लॻो पोइ छा थियो अबा पोइ छा थियो पोइ वाह हऊ हऊ करे चकू जी सुथण पाड़िया भई वई मां बि 4 टिकनि जी सुई जे भाउ खां भित ते चढ़ी वेही रहियमि कुतनि जी बावड़ ते मालिक जागी पिया पोइ छा थियो पोइ बा ज़ोरी पिया कारो कने जन्नत खे भेण चई जान बचाई मैं हा
हाणे त वरी का तूं पंहिंजी प्यार कहाणी ॿुधाए चार्ली। न बा तू रुगो का थो पुछे हिते सभु सूर लॻाए पिया आहियूं अबा हिकिड़ी हुजे त ॿुधाई। अरे ॻाल्हि त ॿुध कीअं ॻाल्हि घाटे खां चढ़ियल आहे हे बाक़ी छा काम थो थी तव्हां घाटे खां चढ़। अरे मां ज़ोरी पुछा कई थी त तूं बि ॿुधाए न सुतली मांडा। बाबा मनु बस न पुछ ईमानदारी फटिया। अरे ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। अरे ॿुधाए मां तो चवां हिननि जे ॿुधाइण जहिड़ी नाहे ॻाल्हि आहे। अच त पंहिंजे मुंहं सां ॿुधाए थो। पंहिंजे मुंहं सां ॿुधाए भला हल हल हल। जो अल्लाह खां जेको कुछ घुरा त मूंखे मिले आ पर ॿियो कुछ घुराव छो तो जहिड़ो मिठो महबूब जो ॾिनो अथई। छा ॻाल्हि आहे अॼु ॾाढो ख़ुशि थो नज़र अची अदा नजीब। अदा डोंट से मी अदा। हिकु त तव्हां शहरनि खे न अंग्रेजी ॻाल्हाइण जे लाइ कहिड़ी पिट पियल आहे। असांजी प्यारी प्यारी ॿोली सिंधी आहे उहा ॻाल्हाइजे त तव्हांखे टप थो चढ़े। सिंधी ॿोली उघाड़ी ॿोली आहे अंग्रेजी ॿोली में स्टैंडर्ड आहे। सिंधी बोली ओरे ओ हेडे हा तू मां। उघाड़ी का बि ॿोली न आहे हूंदी। उघाड़ी हूंदी आहे त इंसान जी पंहिंजी ज़हनियत। अंग्रेजी समेत हर धारी ॿोली ॻाल्हाइण में फ़ख्रु महसूसु कंदा आहियो ऐं फ़ख्रु महसूसु करणु ज़लील आहे पा ग़ुलामानी ज़हनियत जी अलामत आहे ऐं ग़ुलामी खां हज़ार चकर ज़िलत खां मौत बहितर आहे। मौत जी ॻाल्हियूं न कर मना अञा ज़िंदगी में त नवां पेर पाता आहिनि। हाणी मरण जी ॻाल्हि थी करे तोसां 7 जन्म ॼणा आहिनि। नजीब जन्नत जनम न दिलनि जा रिश्ता त मथां खां तय थींदा आहिनि ऐं इहे पल पल में न आहिनि जुड़ी सघंदा। पर मां पंहिंजे मन खे पाण सम्झंदो आहियां। जेका मुंहिंजी ॻाल्हि रूह में हूंदी आहे न मां उहा ई कंदो आहियां। मूंखे दुनिया जी का बि परवाह न आहे। जेका दिलि में न उहा ई दिमाग़ में। कोई भी ज़ोर जी मेहंदी न आहे लॻंदी नजीब। पर ज़ोर अॻियां ज़ारी त हूंदी आहे न।